अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है योम अरफा जे रोज़े जे मुतालिक 9 ज़िलहिज्जा जो रोज़ो इन जी फज़ीलत है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो वरे गुज़री चुको आहे अने आईंदा जेको वरे अचींदो ॿीं वरह जे गुनाह जी माफ़ी रोज़े जे ज़रिए आहे। गुनाह सगीरा जेको थी चुका आईंदा थींदा 2 वरह जे गुनाह जी बख़्शिश हिकिड़े रोज़े जे ज़रिए। ई रोज़ो कॾहिं इख़्तिलाफ़ है। ई रोज़ो हदीस जे अंदरि है योम अरफा। योम अरफा वक़ूफ़ अरफा। वक़ूफ़ अरफा 9 ज़िलहिज्जा सऊदी अरब जे अंदरि जिन ॾींहुं हाजीअ अरफात जे अंदरि वेंदा उहो वक़ूफ़ अरफा आहे। वक़ूफ़ अरफा हाजीअ अरफात जे अंदरि वेंदा हज पढ़ाइजे थो ई वक़ूफ़ अरफा आहे। अने योम अरफा 9 ज़िलहिज्जा आहे। 9 ज़िलहिज्जा हर कंहिं मुल्क जे हिसाब सां कमरे चंद्र जी 9 तारीख़ खे योम अरफा चवाइजे थो। योम नहर यानी क़ुर्बानी वारो ॾींहुं सऊदी अरब जे अंदरि अलॻि आहे, इंडिया जे अंदरि अलॻि रहे थो ख़ासि करे। योम आशूरा सऊदी अरब जे अंदरि अलॻि आहे, इंडिया जे अंदरि अलॻि आहे। अलगर्ज़ मुंहिंजे नज़दीक योम अरफा 9 ज़िलहिज्जा खे चए में अचे थो। ई 9 ज़िलहिज्जा पिंड जे मुल्क जे हिसाब सां चंद्र जी 9 तारीख़ ज़ुल्हिज्जा जो महीनो तंहिंखे योम अरफा चए में अचे थो। आउं ईअं सम्झो आहियां त जॾहिं पिंड जे मुल्क जी 9 तारीख़ वे ज़ुल्हिज्जा जो महीनो हुए उन ॾींहुं ई रोज़ो रखाबो तंहिंजी फज़ीलत आहे। अने अमोक ईअं चयो हुयो जे सऊदी वारी 9 तारीख़ ते, पर मुंहिंजो दिलि इन मथे मुतमइन न आहे। अने तंहिं सवाइ जे कॾहिं केरु उन तारीख़ जो रोज़ो रखंदो अलाह इन जो क़बूल करे। हाणे अमोकरो कयूं था, ॿिन्ही खे ज़िंदाबाद कयूं था। 2 रोज़ा रखनि था, जे पहिरीं सऊदी जी 9 तारीख़ जो रोज़ो रखूं पोइ पावरी जो 9 रखूं। उन जो ईमान मुतमइन न आहे। उहो मुतमइन न आहे इस्लाम मथे जे ही कहू हिकिड़ो जो रोज़ो रहियो ऐं उॾा वारो रखो, पर मुंहिंजे नज़दीक पिंड जे मुल्क जी 9 तारीख़ वारो रोज़ो आहे। अने हर काड़ा गर्मियूं पण सख़्तु आहिनि। जेकॾहिं पाण अहिड़ो मड़े शरीयत में उबतो सुबतो कमु कयो त उन बुख जी तकलीफ़ बर्दाश्त अने सवाब की न मिलंदो। पिंड जे मुल्क जी 9 तारीख़ ते रोज़ो रखाइजे। हिन वरे 9 तारीख़ मुंहिंजे हिसाब सां जुमे जो ॾींहुं अचे थी, तकिड़ो जुमे जो ॾींहुं हिकिड़ो रोज़ो रखाइजे कि न रखाइजे। हदीस जे अंदरि मौजूदु आहे सही बुखारी वग़ैरह में त जुमे जो ॾींहुं ख़ासि नफ़ली रोज़ो न रखाइजे। इहा हदीस में मौजूदु आहे पिंड जॻह ते। पण ख़ासि जुमे खे फज़ीलत ॾिने लाइ करे जेकॾहिं केरु रोज़ो रखे थो उनखे मनाई आहे। इन जे बावजूदि ही रोज़ो जुमे जे ॾींहं लाइ ख़ासि न आहे। ही योम अरफा 9 ज़िलहिज्जा जो रोज़ो आहे। लिहाज़ा 9 ज़िलहिज्जा जो रोज़ो जंहिंजी फज़ीलत आहे, ई रोज़ो हिकिड़ो रोज़ो जेकॾहिं जुमे जो ॾींहुं अचे त रखणु जाइज़ रखियो खपे। ज़रूरी न आहे जे आगड़ पाछड़ को ॿिया रोज़ा रखूं। हाणे आगड़ जे रखियो त सऊदी अरब वारी तारीख़ फिट अचे थी अने पाछड़ रखियो त ईद फिट अचे थी। लिहाज़ा हिकिड़ो ॾींहुं जेकॾहिं 9 ज़िलहिज्जा जुमे जो ॾींहुं हुए त जुमे जो हिकिड़ो रोज़ो रखणु जाइज़ आहे। शर्त इहा 9 ज़िलहिज्जा रही का योम आशूरा रहियो। बहरहाल योम आशूरा में त साबित आहे जे हिकिड़ो ॾींहुं आगड़ पाछड़ रखियो खपे। अच्छा, इन रोज़े खे आम जेको नफ़ली रोज़ा रहिया उन हिसाब सां रखंदासूं पण सवाबु वधारे आहे। जुमे जो ॾींहुं तने तना रोज़ो रखणु जाइज़ आहे। पिंड जे मुल्क जी 9 तारीख़ जे मुताबिक़ रोज़ो रखाबो। सिर्फ़ु हिकिड़ो जो रोज़ो रखाबो। आगड़ पाछड़ ॿिए रोज़े रखण जी को पण गुंजाइश या ज़रूरत आहे न। पण जेकॾहिं सॼो अशरो 9 ॾींहं लॻातार के रोज़ो रखे त जाइज़ आहे। ऐं एॾो ई मड़े इख़्तिलाफ़ थिए पियो। आउं इन इलाइक़े में फिरां पियो
मुसलमाननि जी वॾी तादाद आहे। शरीयत में इहो हुकुम है जे लगातार ऐं तकबीरूं चओ। केॾा तकबीर जो आवाज़ का तस्बीह जो आवाज़ का तहलील जो आवाज़ की सुॼ में नथो अचे। पाण रोज़ो तंहिं मथे इख़्तिलाफ़ जे किन तारीख़ जो रोज़ो रखूं, कीअं रखूं, कहिड़ो रखूं, इख़्तिलाफ़ात छॾे अने पिंड जे मुल्क जी 9 तारीख़ जो रोज़ो रखणु बहितर आहे। अच्छा, जेकॾहिं केरु सऊदी वारो 9 तारीख़ जो रोज़ो रखंदो तव्हां पाण हुनखे मना न कंदासीं। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।